चिनासी नवा के अहम ख़बर ॾियूं पिया। शिकारपुर शहर ऐं भर पासे में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी आहिनि। 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जा वधीक 7 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। बिल्कुल नाज़रीन, DHO मूजिब मुतासिरनि जो अंग वधी 174 ताईं पहुतो आहे। ये अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। शिकारपुर शहर ऐं भर पासे में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी आहिनि, जॾहिं त वायरस वधीक 24 कलाकनि दौरान 7 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। मुतासिरनि जो अंग वधी 174 ताईं पहुतो आहे। अहम ख़बर आहे नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। शिकारपुर शहर ऐं भर पासे में कोरोना वायरस जा हाञा जारी आहिनि। 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जा वधीक 7 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। DHO पारां इहो ॼाणायो वियो आहे त मुतासिरनि जो अंग वधी 174 ताईं पहुची वियो आहे। चिनासी नवा के अहम ख़बर ॾियूं पिया। या शिकारपुर शहर ऐं भर पासे में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी आहिनि। ॿिए पासे अवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं। मेहर मां जिते ॻोठ कंडोवा में सोलंगी बिरादरी में झेड़ो थियो। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 3 ॼणा ज़ख़्मी थी विया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। मेहर वेझो ॻोठ कंडोवा में सोलंगी बिरादरी जे 2 धुरियुनि में झेड़ो थियो आहे। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। हीअ अहम ख़बर अवां ताईं पहुचाए रहिया आहियूं। मेहर वेझो ॻोठ कंडोवा में सोलंगी बिरादरी में झेड़ो थियो आहे। नतीजे में 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं मेहर मां मंज़ूर मैसर खां। जी मंज़ूर, छा तफ़सील आहिनि? मेहर फरीदाबाद थाने जी हद में घरू मामले सां 2 धुरनि में झेड़ो थी पियो, जंहिं दौरान डटा ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 3 सॻा ॿार ज़ख़्मी थी पिया, जिन खे तालका हॉस्पिटल मेहर आंदो वियो, जिते तिबी इमदाद ॾियण बाद लाड़काणे मुंतक़िल कयो आहे। जॾहिं त वाक़िए जी फरीदाबाद थाने ते जवाबदार ख़िलाफ़ NC दाख़िल कई वई आहे। धुरनि में खितान जारी आहे। मामूली ॻाल्हि तां जवाबदार डंडा हणी 3 सॻनि ॿारनि खे ज़ख़्मी कया, जेके हिन वक़्तु तालका हॉस्पिटल मेहर खां लाड़काणे मुंतक़िल कया विया आहिनि। जी ठीकु आहे मंज़ूर मैसर, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।